सिंध जेका हमेशह इल्म कल्चर ऐं मुहबत जो मर्कज़ रही आहे, अॼु उहा सिंध हिकु नए अज़ाब में फाथल आहे। ॿिया अज़ाब ऐं तकलीफ़ूं त सिंध सां अणगणियूं आहिनि, पर मंशियात जेका आहिस्ते आहिस्ते नौजवान नस्ल खे तबाह करे रही आहे, ख़ासि करे तालीम लाइ आयल नौजवान जेके मुस्तक़बिल जा मामार हुजणु घुरिजनि, अॼु उहे तेज़ी सां नशे जी आदत में जकड़जी रहिया आहिनि। पहिरियां सिर्फ़ु हिकु तजुर्बे तौरु शुरू थींदड़ सिगरेट ख़तरनाक मंशियात ताईं पहुचे थो। अहिड़ियूं केतिरियूं ई माहिरूं रोज़ पंहिंजी उमेदुनि जो जनाज़ो दफ़न कनि थियूं। मंशियात न सिर्फ़ु जिस्म खे तबाह करे थी, पर दिमाग़, किरदार ऐं समाज खे बि साड़े छॾींदी आहे। हिकु नशो कंदड़ नौजवान सिर्फ़ु पंहिंजो न, पर पंहिंजे सॼे ख़ानदान ऐं समाज जो मुस्तक़बिल बर्बाद करे थो। मंशियात सिर्फ़ु हादसाती तौर ते ज़िंदगीअ में दाख़िल न आहे थींदी, उन जे पुठियां हिकु मुनज़्ज़म ऐं ताक़तवर नेटवर्क आहे, जिते स्मगलर, विकिरो कंदड़, इंतिज़ामिया जूं कमज़ोरियूं, चूंडियल नुमाइंदनि जी बेहसी ऐं समाज जी ख़ामोशी शामिल आहे। जेकॾहिं इहे सभु हथ हिक ॿिए खे तहफ़ुज़ मुहैया न कनि त मंशियात शायदि एतिरी तेज़ी सां न वधे। सिंध जी धरती ते जॾहिं सिजु लहंदो आहे त ॻोठनि, शहरनि ऐं गिलनि में अक्सर इहो मंज़र ॾिसण में अचे थो त कंहिं कुंड में वेठल दोस्तनि जी टोली जे हथनि में चर्स आहे, त कंहिं होटल ते वेठल नौजवाननि जा गिलास शराब सां भरिजी रहिया आहिनि, त वरी किथे कॉलेज या यूनिवर्सिटी में सरेआम आइस विरहाइजी रही आहे, ऐं किथे ॻोठनि में अफ़ीम ॼण आम शइ बणिजी चुको आहे। इहे सभु नौजवान काल ताईं किताबनि, ख़्वाबनि ऐं उमेदुनि में मसरूफ़ हुआ, पर अॼु नशे जी लत खेनि बेहूदा बणाए छॾियो आहे। अखियुनि में ख़ाली निगाहूं, चेहरे ते मायूसी ऐं मुस्तक़बिल ते कारो पर्दो ॼण छायल आहे। मंशियात खां सवाइ बि दुनिया आहे, ख़्वाब आहिनि, महिनत आहे ऐं कामयाबी आहे। बसि ज़रूरत आहे त शऊर, आगाही ऐं हौसले जी। तव्हां रस्तो चूंडे सघो था। हिकु रस्तो आहे जेको तव्हांखे आइस, शराब, चर्स, अफ़ीम जे ज़रिए अंधेरे में वठी वञे थो, ऐं उहो रस्तो तव्हांखे पंहिंजी माउ जी अखियुनि में उजागनि, पंहिंजे पीउ जी महिनत ऐं पंहिंजे समाज जी उमेदुनि खां परे करे थो। ऐं ॿियो रस्तो आहे तालीम जो, शऊर जो, महिनत ऐं कामयाबी जो। उहो रस्तो मुश्किल ज़रूरु आहे, पर उन जी मंज़िल रोशन आहे, जिते तव्हां पंहिंजी धरतीअ लाइ कुझु करे सघो था, पंहिंजे किरदार लाइ मिसाल बणिजी सघो था ऐं पंहिंजे नस्ल लाइ उमेद बणिजी सघो था। यादि रखो त नशो हिकु आर्ज़ी शइ आहे, पर उन जा नतीजा दाइमी आहिनि। चंद लम्हनि जो मज़ो तव्हांखे सॼी ज़िंदगीअ जे दर्द ऐं पीड़ा में विझी सघे थो, पर हिकु सेकंड जो फ़ैसिलो न चवणु तव्हांखे सॼी ज़िंदगीअ जी इज़त, कामयाबी ऐं सुख ॾेई सघे थो। तव्हां वटि ताक़त आहे, ख़्वाब आहिनि, हौसलो आहे, जेको कंहिं नशे खां तमामु घणो आला आहे। असुलु नशो त थींदो ई इल्म जो आहे, महिनत जो, ख़्वाबनि जी ताबीर में आहे। अचो त गॾिजी इहो रस्तो चूंडियूं, जिते सिंध जे हर नौजवान रोशन मुस्तक़बिल ॾांहुं वधे। सिंध जो मुस्तक़बिल जो फ़ैसिलो तव्हांजे हथनि में आहे। या तव्हां नशे वारो रस्तो पकड़ियो या महिनत।